बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शागिर्द साथियों, अस्सलाम वालेकुम। तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में भली कार थो चइजे। शागिर्द साथियों, पाण अॼोके हिन वीडियो में माइक्रोसॉफ्ट वर्ड में कैलेंडर ठाहिणु सिखंदासीं। त माइक्रोसॉफ्ट वर्ड में साल जो कैलेंडर जेको आहे उहो कीअं ठाहिजे। अचो त पाण सबक़ खे शुरू था कयूं। शागिर्द साथियों, ये माइक्रोसॉफ्ट वर्ड आहे। माइक्रोसॉफ्ट वर्ड में इंसर्ट मेन्यू जे अंदरि टेबल जो ऑप्शन आहे मौजूदु आहे। जॾहिं असां टेबल जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं त हेठां ई मेन्यू खुली ईंदो। हिते असां वञी करे क्विक टेबल्स ते क्लिक कंदासीं। जॾहिं असां क्विक टेबल्स ते क्लिक कंदासीं त हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त कैलेंडर जा मुख़्तलिफ़ नमूना हिते मौजूदु आहिनि। पोइ हितां असां जेको बि कैलेंडर जो नमूनो सिलेक्ट कयूं, मां मिसाल तौर ते ही कैलेंडर जो नमूनो सिलेक्ट थो कयां। तव्हां ॾिठो त हिते कैलेंडर जो हिकिड़े महीने जो कैलेंडर जेको आहे हिन जे अंदरि इंसर्ट थी वियो। ईअं ई मां वरी ॿिया बि ऐड कंदुसि। ईअं वञी करे असां मुख़्तलिफ़ महीना ऐड कंदासीं ऐं मथे हिननि खे महीने जो नालो चेंज कंदासीं। मिसाल तौर ते हिते मां थो लिखां जनवरी, जनवरी, हिते फेबरवरी, फेबरवरी। उन खां पोइ असां उन साल जे मुताबिक़ जंहिं साल में जो कैलेंडर ठाहिणु चाहियूं था तारीख़ुनि वग़ैरह जी सेटिंग कंदासीं। बाक़ी डेज़ जेके हूंदा उहे मथे डेज़ हूअं रहंदा, बाक़ी तारीख़ूं सां चेंज कंदासीं। मिसाल तौर ते जनवरी जी पहिरीं तारीख़ हिते ट्यूसडे ते आहे, पर जनवरी जी पहिरीं तारीख़ ते हली करे फेबरवरी ते थिए त असां हिते फेबरवरी ते 1 तारीख़ खे पहिरीं कंदासीं ऐं हिननि खे असां मिटाए छॾींदासीं। पोइ अॻिते सां सॼी सेटिंग करे डेज़ जेके तारीख़ूं जेके आहिनि नए सिरे एंटर कंदासीं। शागिर्द साथियों, जेकॾहिं तव्हां हिन खे चेंज करणु चाहियो, पेज खे लेआउट वग़ैरह चेंज करे, पेज जी सेटिंग चेंज करे ऐं हिन खे अॻिते पुठिते रखी सघो था। हिन जी लेआउट, हिन जी चेंजिंग जेका आहे उहा मटाए सघो था। पेज जी जेका लेआउट आहे, पेज जी जेका सेटिंग आहे उहा पाण अॻिते हली करे अॻिले वीडियो में जॾहिं पेज लेआउट ते ईंदासीं उन में असां पढ़ंदासीं त पेज जी सेटिंग कीअं कजे। दोस्तो, शागिर्द साथियों, उमेद थी कजे त अॼोके हिन वीडियो में तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि कैलेंडर इंसर्ट करणु, कैलेंडर ठाहिणु सिखी वरितो आहे। जेकॾहिं तव्हांखे हिन के सुवाल आहिनि तव्हां असांखां इहे सुवाल कयो। असां तव्हां लाइ 24 कलाक हाज़िर आहियूं। अल्लाह हाफ़िज़।